अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे पेश आहे सजावल मां इहा ख़बर। सजावल में सिंध यूथ एक्शन कमेटीअ जी अॻुवान सिंधू नवाज़ गांगड़ो, सोहेल भुट्टो, नवाज़ खान ज़हूर, रशीद आज़ाद, राजा सुमरो ऐं ॿियनि दया मीर बादशाह डैम जे अॾावत ख़िलाफ़ मामू लाडो चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मार्च कयो। एहतिजाजी मार्च में शिरकत कंदड़नि बादशाह डैम ऐं सिंध दुश्मन रथान ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सिंधू नवाज़ गांगड़ो, नवाज़ खान ज़हूर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधू दरिया ते को बि डैम क़बूल न आहे। सिंध जे अवाम तोड़े हर तबिके जे माण्हुनि समूरनि डैमनि खे रद्द कयो आहे। हिननि चयो त डैम ठाहिणु, सिंध सुकाइणु बंदि करियो। सिंध जो अवाम अॻे ई बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं पाणीअ जी खोट सबबु तबाहीअ जो शिकार आहे। हिननि चयो त डैम ठाहिण ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी रहंदी।